साहब सभिनी जो माली कल्चरल अकेडमी की तरफ़ां हार्दिक स्वागत थो कयां। मां भेण शोभा चंदानी ख़्वाहिश कंदुसि त हू राम जेठमलानी साहिब जो पाखण सां सन्मान करे। हार्दिक स्वागत कयां थो। मां सचमुच घुराए थो आहियां राम जेठमलानी साहिब जो जंहिं अदब ॻाल्हायो माली कल्चरल अकेडमी जो प्रोग्राम असांखे पंहिंजे मसइले में आहिनि। बिज़ी शेड्यूल हुअण जे बावजूदि तव्हांखे ख़बर आहे हलचल जोश आहे दिल्लीअ में, गरम आहे माहौल, हुन जे बावजूदि त हुननि टाइम कढी असांखे पंहिंजे घर में न्योतो ॾिनो। उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। मुंहिंजा दोस्तो के मुहावरा चवणियूं इहो महसूसु थींदो आहे त पर्टिकुलर कंहिं शख़्स खे ॾिसी हुनजी शख़्सियत झलक हुन मां पाए थी। राम जेठमलानी खे ॾिसण खां पोइ मूंखे महसूसु थींदो आहे त ॾाढी पोपटियूं थियूं इहे ॿ लाइनियूं सच था मर्द चवनि कंहिंखे वणे न वणे। सचपच हिन जवां मर्द हमेशह सच ऐं सच ते बीठा आहिनि।
Buddhist center of teaching and learning at a place very close to Anandpur called the Cherry Blue Monastery. He is one of the incarnate Lamas. Sir. मेरा डिपार्टमेंट काफी कुछ कार्य कर रहे हैं लाल साईं देव आहे पाणी जो तंहिं करे सिंधी उपासक आहियूं पाणी पर न छॾीसीं पंहिंजी हिमत पंहिंजी हशमत ऐं पंहिंजी ख़ुददारी हिन कंहिंजे साम्हूं असीं हथु खपे these ministers